तक़सीम में सारियुनि जे अघनि में लात ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाज कयो पियो वञे। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। कारखाने वारनि जी दादागिरी बंदि कराई वञे। जेकॾहिं नथी थिए त असांजो एहतजाज, असांजी ही तहरीक तमामु ख़तरनाक आहे। इनखे मिड़ी मज़ाक न सम्झो वञे। महिरबानी। इन में सहाफ़त शाह करीम जी साफ़ी बिरादरी जो एहतजाज आहे, हारी जो एहतजाज आहे, मज़दूर जो एहतजाज आहे ऐं जेको आहे सो ज़मींदार जो एहतजाज आहे। ऐलान कयूं तव्हांखे 3500 रुपया रेट ॾींदासीं, पोइ उहो हलायूं। उहो साॻियो अने साॻियो इहो चांवर विञे पियो उन साॻिए रेट में, ऐं हिकिड़ो रुपयो किरियो उन करे असांजा 1000 रुपया किरिया। कुछ ॾींहंनि खां पोइ सारियूं निकिरी वेंदियूं, उन्हनि जे कारखाने में गॾु थी वेंदियूं। ही मिसकीन वीचारा 12 महीना पोइ इहे लुंडियूं लताड़ियो पासे हिन मींहं कणी ॿोॾ थोक बर्दाश्त कनि था, राति ॾींहुं हलनि था ऐं हुनजे पाछाड़ी हुनखे मिले का शइ कोन थी। उहा कुझु कटौतियूं थियो वञनि, कुझु 2500 रुपया रेट थी वियो, 10 मण ते 10 किलो कट थी वई हली, बाक़ी मोचर कटिजी हलिया, कुझु कारखाननि जा ख़र्च कटिजी हलिया। हू जहिड़ा आहिनि तहिड़ा वञनि था, पोइ वरी साॻियो उन्हनि जा सूर उहे साॻिया बीणा। त महिरबानी करे असां DC साहिब खे ख़ासि इन जो कयूं था। असां अंगारे जे ॾींहुं धरणे जो प्रोग्राम कयो आहे त असां उस्मान पवार, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।